जी नाज़रीन, असां कराची खां हिते मेहड़ शहर वेझो सोजरो खान ॻोरड़ पहुता आहियूं। हिते असांजो हिकिड़ो नौजवान दोस्त साथी शहीद शायान ॻोरड़ जो मुंहिंजे पुठियां कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो थी मज़ार आहे। सो हुते पाण दुआ घुरण लाइ पहुता आहियूं। हिते शहीद शायान ॻोरड़ ऐं उन्ही सां गॾु हिकु मासूम नंढो जूनियर सोजरो खान ॻोरड़, उहो बि उनजी बि तदफ़ीन आहे हिते रखियल आहे। सो पाण हिते पहुता आहियूं। सो साईं असांजा पंहिंजो शहीद शायान ॻोरड़ जो वालिद साहब ऐं चाचा उन जा सौट बिरादर असां सां गॾु आहिनि। उन्हनि खां पुछंदासीं त हू कीअं शहीद थियो ऐं हुन पंहिंजे ज़िंदगी जे नंढे उमिरि में हिकिड़ो स्टूडेंट लाइफ जे अंदरि केतिरियूं एक्टिविटियूं कयूं आहिनि। सो उन हवाले सां ॻाल्हाईंदासीं। जी, मेहड़ जे इलाइक़े जो नामयारो तालीमदान उस्ताद साईं असां सां गॾु बीठो आहे। साईं जेको आहे पंहिंजो शहीद शायान ॻोरड़ जो वॾो चाचो बि आहे। सो उन खां पुछंदासीं हू पंहिंजो शहीद शायान जे बारे में कहिड़ा वीचार थो वंडे। अचो त उनखां पुछूं। यूसुफ उर्फ जूनियर सोजरो खान ॻोरड़ जो वालिद गॾु बीठो आहे। सो उन खां पुछंदासीं त हुनजो इहो हिकिड़ो ई औलाद हो। सो हू हिन दुनिया मां विछड़ी वियो। सो हिते तदफ़ीन रखियल अथसि। हिते जेको आहे त हुनजो आख़िरी आरामगाह आहे। सो हुन खां पुछंदासीं त हुनजो पंहिंजे नंढड़े जे बारे में छा चवणु आहे। हिकिड़ो ई पुटु हुयो, उहो प्यारे में प्यारो हुयो ऐं 24 कलाक मूंसां गॾु हूंदो हो। ऐं उन खां पोइ हींअर माना असां सां लाहे त असां ईअं सम्झंदा आहियूं असां सां 24 कलाक गॾु आहे। हींअर शहीद शायान असांजो सोटु हुयो, उहो बि यूसुफ वांगुरु ई मूंखे प्यारो हुयो। ऐं असां माना अॼु ताईं हुननि जा हे रस्ता जेको माना असां कॾहिं बि हे भुलाया न आहिनि। अॼु ताईं असांखे हुननि जूं हर ॻाल्हियूं यादि आहिनि ऐं असां सां उहे हर ॻाल्हियूं माना असां यादि कंदासीं, यादि रहंदियूं। तमामु जेको असां नालो रखियो मोहम्मद यूसुफ, ओड़ो ई त सुहिणो ऐं एॾो हसीन, एॾो माना हेल्दी, एॾी हुनजी सिहत, पर अलाए काॾों जी नज़र या का अहिड़ी का थी वई जो बसि ओचितो असांखां उहो बि ईअं विछड़ी वियो जो असांखे उहो बि अञा ताईं उनजो दर्द तकलीफ़ सां खणी वई आहे। ॿिन्ही जी असांखे वॾो ख़ानदान में वॾो हिकिड़ो ॼण त वॾो सान्हो थी वियो। बसि ॿई माण्हू अहिड़ा विया आहिनि जो बसि असां हुननि जा कहिड़ी ॻाल्हि कयूं। बसि ॿई माण्हू असांखे निकिरी विया। उस्ताद थी रहियो आहे, असांजे स्कूल में पढ़ियो ऐं बाक़ाइदे हर फील्ड में अॻु खां अॻिरो हुयो। जॾहिं हिन जी शहादत थी तव्हां यकीन कयो त न सिर्फ़ु वालदेन खे पर हर जेको माना पाणे जो जेको बि हुयो माना घर फ़र्द जेके बि हुया माना उनजे ईअं सम्झो त माना हंडी उन ॾींहुं कंहिं न चाढ़ी हिन जे ॾुख में। ऐं एॾो त एक्टिव हो, एॾो त प्यारो हो जो असांखे ॼण त पंहिंजे ॿचनि वांगुरु हो। हिकिड़ो मोहम्मद यूसुफ नंढड़ो हुयो, उहो बि ॼण त असांजो पंहिंजो ॿचो हो। हीउ त मुंहिंजो शागिर्दु हो, प्यारो हो, हर एक्टिविटी में हिसो वठंदो हो ऐं हर समाजी वर्कर हो बाक़ाइदे। माना पाड़े में हर कम में अॻ खां अॻिरो हूंदो हो, हर पार्टीअ में माना सरगर्म रहंदो हो। ऐं असांखे अॼु ॾींहं ताईं जीअं मुंहिंजो पंहिंजो पुटु हुजे ईअं उहो शागिर्दु मूं वटि पढ़ियो, तमामु प्यारो हो, उन्हनि जे पुट जी हैसियत रखंदो हो ऐं असांखे अॼु बि ताईं नथो विसरे। अलाह से हुनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। शायान असांजे जनवरी जे 1 तारीख़ ते जनम वरितो। नंढड़ो ई जीअं हो वधंदो वियो, वॾो थींदो वियो त वरी हुन में एक्टिविटी एतिरी त घणी हुई, चालाक ऐं हिकिड़ो ज़हीन ॿार जीअं खणी चइजे त ईअं हो जो हर फील्ड में, पढ़ण में या सियासत में, पर सियासत में बि तमामु अॻिरो रहियो। ऐं असांजे हिन अवामी जमहूरी पार्टी जे प्लेटफॉर्म तां हुन जेको आहे सो एसो माना उहा उन ॼण तख़लीक़ कोन कई। उन जो जेको हे सो हिकिड़ो माना मरकज़ी सदर रहियो ऐं नंढड़ी उमिरि में तमामु सुठो किरदारु अदा कयईं ऐं हर माण्हू सां मुहबत या हिकिड़ो तमामु एक्टिव हिकिड़ो ज़हीन माण्हू हो। असांखां ईअं हिकिड़ो ओचितो
बिजली के करंट में असांखे जुदा थी वियो पंहिंजे पीउ खे बचाईंदे अचर जो ॾींहुं हो वांदा हुआसीं सभु पर असांखे सभु को पंहिंजनि घरनि में ख़बर कान पई इहो ओचितो असांखे हली वियो ॾाढी कोशिशि कईसीं डॉक्टर वटि खणी वियासीं एॾो पर अलाह से न बचाए ॾिनो असांखे विछड़ी वियो उनजो विछोड़ो तमामु असांखे ॾाढो टार्चर आहे असांजे लाइ अर्ज़ु कंदो हलां त शान शहीद सुजाग बार तहरीक सियासत एक्टिव रहियो मूंखे बिजली जे करंट लॻण सां मूंखे बचाईंदे शहादत जो जाम पीतो उनमें हुनजो 21 सालनि जी उमिरि में जेको हुनजो किरदारु रहियो तालीमदार के हुजनि हर सिंध जे मसइलनि ते रोडनि ते माण्हुनि सां गॾिजी उत्साहींदो रहियो ऐं हुनजो सिंध धरती लाइ जेको किरदारु हो उहो तमामु थोरी ज़िंदगी में तमामु शानदार रहियो मुंहिंजे करे जेको हेॾो तमामु वॾो जेको सान्यो थियो उनमें जेके सिंध मां जेके दोस्त आया ऐं हुनजे किरदार खे सारायूं उनजे करे ई जेको असांखे बि जीअण जो हिकिड़ो गस मिलियो ऐं नंढड़ी ज़िंदगी थोरी मुख़्तसर ज़िंदगी में सिंध लाइ घणो कुझु करे वियो महिरबानी। हाँ जी असां शहीद शाहजहान गोरड़ जे मज़ार जे आॾो बीठा आहियूं मेहड़ शहर खां मुंहिंजे ख़्याल में 5-7 किलोमीटर जे फ़ासिले ते सो शहीद शाहजहान गोरड़ जो वालिद उनजा उस्ताद ऐं उनजो पंहिंजो चाचो माना वॾो उनजे फादर जे जॻह ते हो सो उहो बि उस्ताद आहे साईं वारा शहीद शाहजहान गोरड़ जो वालिद साहब बि उस्ताद आहे पढ़ियल लिखियल हिकिड़ी फैमिली आहे सो शहीद शाहजहान गोरड़ ऐं पंहिंजे ज़िंदगी जे 22 सालनि जे उमिरि में 22-23 सालनि जे उमिरि में जेके माना शहर जे अंदरि कमकार ऐं कारनामा ऐं माण्हुनि जो दर्द ऐं ॾुख खणी उभरंदड़ हिकिड़ो ईअं सम्झ त चंड हुयो सो उहो अॼु उझामी चुको आहे सो मुंहिंजे पुठिएं पासे जेको आहे त उनजो मज़ार आहे अवां ॾिसी रहिया आहियो उनजी मोहबत उनजे प्यार में हुननि माइटनि जेको आहे त मज़ार ठारायो ऐं उनजो वालिद साहब ऐं उनजा माइट ऐं पंहिंजे हफ़्ते में जेको आहे त अचनि था रोज़ाने जी बुनियाद ते को न को माण्हू अची हाज़िरी थो भरे ऐं गुल थो छणके हू मुंहिंजो बि हिकिड़ो सुठो साथी सुठो दोस्त हुयो सो उन जे करे ऐं काफ़ी टाइम जे करे आऊं त हिते पहुची न सघियुसि अॼु ही मज़ार तयारु आहे सो असीं कराची खां हिते पहुता आहियूं फारूक भंगवार सोच टीवी मेहड़ सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजे चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.